वज़ीर आज़म जी इंसानी स्मगलिंग में मुलविस अंसरनि खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई की हिदायत। शहबाज शरीफ जो चमड़ाहित इंसानी स्मगलिंग की रोकथाम लाइ FIA जूं सलाहियतूं वधाई वञनि ऐं आगाही मुहिम हलाई वञे। मामलियाती गदलान खे घटाइण लाइ इलेक्ट्रिक गाॾियूं जहिड़ा क़दम फ़ाइदेमंद आहिनि। बिजलीअ जी क़ीमतनि में घटिताई सां सीड़पकारनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी। बिजली फ़राहमी मुनासिब हूंदी। EV मंसूबो बहितर अंदाज़ सां हलंदो। सनअतनि लाइ बिजली जो फ़ी यूनिट 40 रुपया करणु सुठो सौन आहे। हुकूमत पारां गाॾियुनि जी चार्जिंग स्टेशन लाइ टैरिफ 45% ताईं घटाइण जो ऐलान। तवनाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवीस लगारी चयो आहे त चार्जिंग टैरिफ 71 रुपया 10 पैसनि मां घटाए 39 रुपया 70 पैसा करे रहिया आहिनि। EV चार्जिंग स्टेशन जा क़ाइदा ऐं ज़ाब्ता ठाहे वरिता आहिनि। चार्जिंग स्टेशन खे 15 ॾींहनि अंदरि NOC जारी कई वेंदी। तवनाई वारे शोबे में सुधारनि वारो अमल जारी आहे। डिस्कोस खे सियासी मुदाख़लत खां पाक करे गुड गवर्नेंस खे बहितर बणाइणो आहे। सेनेट कौमी असम्बली में अपोजिशन लीडर सो नए चीफ इलेक्शन कमिश्नर की मुक़ररी ख़ातिर पार्लिमानी कमेटियूं जोड़ण लाइ ख़त। शिबली फराज सेनेट चेयरमैन ऐं उमर अयूब कौमी असम्बली के स्पीकर के ख़त लिखी छॾिया। ख़त में चयो वियो त चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो मुद्दो 26 जनवरी ते ख़त्म थी रहियो आहे। आइनी घुरिजूं पूरियूं करण लाइ पार्लिमानी कमेटी जोड़ी वञे। APS हमले में गठजोड़ ऐं आर्मी एक्ट जे बावल दौरान ही वठी सघिजे थो। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। उत्तर बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 4 ख़ारजी मारिजी पिया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस उत्तर बलूचिस्तान के इलाइक़े स्पेनफॉर्म में 14-15 जनवरी ती रात ख़ारिजनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो। मार्शीबल ख़ारिजनि वटां हथियारी धमाकेदार मादो हथ। मार्शीबल दहशतगर्द शहरी ऐं सिक्योरिटी फोर्सेस की टारगेट किलिंग में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां उत्तर वज़ीरिस्तान में 4 ख़्वारीन के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस के भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी कामयाब ऑपरेशन में 4 ख़्वारीन के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस की वाखाण कई। संदसि चवणु आहे त समूरी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद आहे। दहशतगर्दी के ख़ात्मे ताईं फितना अल ख़्वारिज ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त इंसानियत जे दुश्मननि जे नापाक मक़सदनि खे ईअं ई ख़ाक में मिलाईंदासीं। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। नवमे ते लाहौर में नोडीक की ऑफिस साड़ण वारे केस में कटी जवाबदारन ते फर्द जुर्म लागू। दहशतगर्दी तोड़ अदालत यास्मीन राशिद एजाज चौधरी बिन जवाबदारन ते फर्द जुर्म लागू करे छॾियो। उमर सरफराज शीमा मियां महमूद रशीद ते भी फर्द जुर्म लागू। जवाबदारन जो ॾोह मञण का इनकार। अदालत ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी कंदे शाहिदन के तलब करे वरितो। छब्बीस नवंबर ते एहतजाज दौरान तशद्दुद के केस में वज़ीर आज़म ऐं ॿियनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू करण की दरख्वास्त 29 जनवरी ताईं मुलतवी। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर कंप्लेंट तौर सेशन कोर्ट इस्लामाबाद में पेश थियो। 26 नवंबर ते एहतजाज दौरान तशद्दुद में ज़ख़्मी थियल 2 ॼणा अस्पताल में फोत थी विया। उन्हनि जो नालो भी फ़हरिस्त में शामिल करण चाहिनि था। पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं ॿिया दस्तावेज़ भी जमा कराइनि था। PTI जे वकील जी इस्तदा। सुभाणे हुकूमत सां ॻाल्हिजे 2 सेशन में पंहिंजा मुतालबा लिखत में जमा कराईंदासीं। हुकूमत नेक नियती ऐं संजीदगीअ सां वेहे त मसइलनि जो हल निकिरी सघे थो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो जमहूरियत ऐं सियासी इस्तेकाम लाइ ज़रूरी आहे त सियासी कैदियुनि खे आज़ादी ऐं रिलीफ मिले। उम्मीद आहे त ॻाल्हियुनि जो अमल जल्द मुकमल थींदो ऐं का ख़ुशख़बरी मिलंदी। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त हुकूमत ऐं अपोज़िशन विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर सुभाणे शेड्यूल थियल आहे।
तय कयो हो त पीटीआई पंहिंजा मुतालबा लिखत में पेश कंदी। पीटीआई जे मुतालबनि ते मुशावरत खां पोइ जवाब ॾींदासीं। सिंध सरकार फिल्मनि ड्रामनि ऐं दस्तावेज़ी फिल्मनि खे हथी ॾियण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। अवामी शोर पैदा करण, मक़ामी सलाहतनि खे हथी ॾियण, दहशतगर्दी ऐं इंतहापसंदी ख़िलाफ़ बयानो जोड़ण लाइ फ़नकारनि ऐं ड्रामा निगारनि जी हौसला अफ़ज़ाई करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमूर जी सदारत हेठि कॉन्टेक्ट एंड प्रोटेक्शन ओवरसाइट बोर्ड जो पहिरियों इजलास। संदसि चवणु आहे त सिंध सरकार जमहूरी क़दरनि खे हथी ॾियण ऐं सूबे में सिहतमंद समाजी तरक़ीअ लाइ ड्रामा, फिल्म ऐं ॿियनि लाॻापियल तख़लीक़ी कमनि खे हथी ॾियण जी पॉलिसी ते अमल करे रही आहे। नवनि फिल्म साज़नि ऐं ड्रामा निगारनि जी ख़ासि हौसला अफ़ज़ाई कई वञे। ईस्टर्न टाउन थाणे जे एसएचओ समेत 5 पुलिस एहलकारनि ते केटी बंदरवासियुनि जो क़त्ल केस दाख़िल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ते हिकु भेरो ॿीहर पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। अदालत हुकुम ॾिनो त सारा समूह जो क़त्ल केस दाख़िल करे अॼु शाम अदालत में एफआईआर जी कॉपी जमा कराई वञे। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया जामशोरो में पानी जी खोट ऐं केबी किनाल मां पानी जी फराहमी जी बंदिश सबबि आलामा आई काज़ी कैंपस में तालीमी प्रोग्राम ऑनलाइन करण जो ऐलान। सर्कुलर मूजिबि 2, 3, 4 ऐं 5 साल जे शागिर्दनि जा क्लास 20 जनवरी खां ऑनलाइन हलाया वेंदा। यूनिवर्सिटी जे IT टीम खे ऑनलाइन क्लासेस हलाइण लाइ मुनासिब तजवीज़ूं ॾियण जी हिदायत। तंगवाणी में पानी जे बारे ते वियल चाचो ऐं भाइटियो मुबीना तुरकबा वासन मौसिब कोट मोहम्मद हयात खोसो मां गुलसन ऐं मोरज़ादो खोसो अगवा थी पिया आहिनि। इतला मिलण ते पुलिस ऐं मुखबिन जा वारिस वारनि जा पेरा खणी रवाना। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ध्रिटी टीवी न्यूज़ में भली कार औं मारवी थई ऐं आऊं दुआ भुट्टो। नाज़रीन हेडलाइन समझूं तफ़सीली ख़बरूं ने शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। Peak Brains Heartbeat इतने मजेदार, लाइट और क्रंची बाइट्स के ईट फिर रिपीट, अब 20 रुपए में भी। मेरे बाल आपकी तरह घने और मजबूत कैसे होंगे? मेरी तरह बालों में प्याज लगानी पड़ेगी। लगाओगी? बहुत